खबर कर का खैर जी छो विसारियो थी को थी वे यार पको शेर खान खखराणी चे पंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा जेके गारी मस तो समझी मस न तई मुंहिंजो रतवा खून पंजे मां कलम के मूं लिखियो तो दे खतवा जेके गारी मस तो समझी मस न तई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के लब यार परो के वांगुर ॾाढो उदास आहियां हे लब यार परो के वांगुर ॾाढो उदास आहियां घुमण फिरण जी ताक़त नाहे ॼण हिकु ज़िंदा घुमण फिरण जी ताक़त नाहे ॼण हिकु ज़िंदा लाश आहियां कीअं करे पंध खोॾे अचां मां मूं में साह न को सतवा कीअं करे पंध खोॾे अचां मां मूं में साह न को सतवा जेके गारी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मज़े में सुम्हंदो हूंदे निंड बि तोखे ईंदी हूंदी तूं त मज़े में सुम्हंदो हूंदे निंड बि तोखे ईंदी हूंदी खिलंदो घुमंदो कुॾंदो हूंदे का तकलीफ़ न थींदी हूंदी खिलंदो घुमंदो कुॾंदो हूंदे का तकलीफ़ न थींदी हूंदी मूंखे तुंहिंजी ॻणती विछोड़े मारे छॾी मुंहिंजी मत आ मूंखे तुंहिंजी ॻणती विछोड़े मारे छॾी मुंहिंजी मत आ जेके गारी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के
अग में तमूं ते मरदो हुई तू कोन रीदो अज़ाब हुई। अग में तमूं ते मरदो हुई तू कोन रीदो अज़ाब हुई। कंबराणीअ जे हिकिड़े ख़त जा ॾाढा लिखंदो जवाब हुई। कंबराणीअ जे हिकिड़े ख़त जा ॾह लिखंदो जवाब हुई। 2 सालनि खां ख़त न लिखियो थई हैरत मन हैरत। 2 सालनि खां ख़त न लिखियो थई हैरत मन हैरत। जेके गाड़ी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतो खून पंहिंजे मां भोरे कलम खे मूं लिखियो तो ॾे ख़तवा। जेके गाड़ी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतो खून पंहिंजे मां भोरे कलम खे।